लाड़काने खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी एमपीए लाड़काणो जमील अहमद सुमरो, डिप्टी कमिश्नर लाड़काणो डॉक्टर शर्जील नूर चन्ना ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾिजी मौर्या लोप बंद ऐं बुरड़ा पतण जो दौरो कयो, जिते आबपाशी खाते जे चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो खैस पाणी ऐं बंदनि जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़नि सां ॻाल्हाईंदे एमपीए जमील अहमद सुमरो चयो त इंडिया मां आयल ॿोॾि जे पाणी पंजाब में तबाही मचाए छॾी, जंहिं करे साउथ पंजाब सां शहर ॻोठ ऐं वस्ती वाहण पाणी हेठां आहिनि। अहिड़ी सूरतहाल में इम्कान हो त सिंधु दरिया में 11 खां 11 लख क्यूसिक पाणी ईंदो, जंहिं करे सिंध हुकूमत आबपाशी खाते सुपर फ्लड जी तयारी कई। हुन चयो त पंजाब जा ॿोॾ मुतासिर असांजा भाइर आहिनि, उन्हनि जूं तकलीफ़ूं असांजूं तकलीफ़ूं आहिनि। तंहिं करे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जूं सभु सरगर्मियूं ॿोॾ मुतासिरनि जी वाहुर ऐं बहाली वारो कमु मुकमल करण ताईं मुअतल करे छॾियूं आहिनि। हुन चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्टी जा चूंडियल नुमाइंदा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंदनि जा दौरा कया। अॻु मौर्या लोप बंद हसास बंद हो, जिते आबपाशी खाते वारनि 100 फुट पत्थर जो बंद ठाहियो आहे, जेका सुपर फ्लड जी तयारी करी हुई। हुन चयो त सखर बैराज वटि पाणी जा वहिकरा 5,14,000 थी विया आहिनि। हिते बि 5,14,000 क्यूसिक पाणी आहे। हुननि चयो त पाणी अचण सां सिंधु दरिया जे राइट बैंक ते पाणी जो दबाव हूंदो आहे ऐं लेफ्ट बैंक ते एतिरो दबाव न आहे। उन जी स्टडी हली थी रही आहे। सिंध हुकूमत आबपाशी खातो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जो कमु कराईंदी रहंदी आहे, छाकाणि असांजी मईशत जो दारोमदार सिंधु दरिया ते आहे। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदार मुमताज़ अली भुट्टो जे लाड़ाणे ते अमीर बख्श भुट्टो सां ताज़ियत कई आहे। उन ते ख़ुशि थियणु घुरिजे त ॿ ख़ानदान पाण में मिलनि था पिया, जेकॾहिं 3 ख़ानदान मिलनि त उहा अञा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त जीअं बाक़ियुनि जी ब्लैकमेलिंग ख़तमु थिए।